इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में थियल ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार थी वियूं आहिनि। अहम ख़बर खां वाक़िया खेॾी पिया। इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में थियल ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार थी वियूं आहिनि। सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त अफ़गान सरज़मीन तां थींदड़ दहशतगर्दी खे कंट्रोल करण जी ज़िमेवारी अफ़गानिस्तान ते आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त अफ़गान तालिबान अञा ताईं दोहा अमन मुआहिदे 2021 मूजिबि पंहिंजे आलमी इलाइक़ाई बितरफ़े वाबस्तगियुनि खे पूरो करण में नाकाम रहियो आहे। अता तारड़ जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान ॿीहर वर्जाए थो त उनखे अफ़गान अवाम लाइ नेक ख़्वाहिशूं आहिनि ऐं अफ़गानिस्तान लाइ पुरअमन मुस्तक़बिल जी ख़्वाहिश आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान तालिबान हुकूमत जी कंहिं बि क़दम जी हिमायत न कंदो जेको अफ़गान अवाम या पाड़ेसरी मुल्कनि जे मफ़ाद में न हुजे। पाकिस्तान पंहिंजे अवाम ऐं ख़ुदमुख़्तियारी जी हिफ़ाज़त लाइ हर ज़रूरी क़दम खणंदो। ही अहम ख़बर नाज़रीन अव्हांखे ॾींदा पिया हलूं त इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में थियल ॻाल्हियूं डेडलॉक जो शिकार थी वियूं आहिनि। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणु आहे त पाकिस्तान पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइमु आहे त अफ़गान सरज़मीन तां थींदड़ दहशतगर्दी खे कंट्रोल करण जी ज़िमेवारी अफ़गानिस्तान ते आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त अफ़गान तालिबान अञा ताईं दोहा अमन मुआहिदे 2021 मूजिबि पंहिंजे आलमी इलाइक़ाई बितरफ़े वाबस्तगियुनि खे पूरो करण में नाकाम रहियो आहे। अता तारड़ जो वधीक चवणु आहे त पाकिस्तान ॿीहर वर्जाए थो त उनखे अफ़गान अवाम लाइ नेक ख़्वाहिशूं आहिनि ऐं अफ़गानिस्तान लाइ पुरअमन मुस्तक़बिल जी ख़्वाहिश आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान तालिबान हुकूमत जी कंहिं बि क़दम जी हिमायत न कंदो जेको अफ़गान अवाम या पाड़ेसरी मुल्कनि जे मफ़ाद में न हुजे। पाकिस्तान पंहिंजे अवाम ऐं ख़ुदमुख़्तियारी जी हिफ़ाज़त लाइ मड़ई ज़रूरी क़दम खणंदो रहंदो।